पाकिस्तानी नौजवान जी मोहब्बत में भारत में ख़ैबर पख्तूनख्वा जी शादी कंदड़ अंजू पंहिंजे मुड़स सां तफ़रीह लाइ सयाहती मार्ग कैलाश पहुची वई। कुछ वक़्त अॻु अंजू चयो हो त हू ॿिनि टिनि ॾींहंनि में भारत वापसि हली वेंदी ऐं पोइ ॿीहर हुन बयान ॾिनो त हू पंहिंजे ॿारनि सां मिलणु चाहे थी, जंहिं ते अंजूअ जे मुड़स नसरुल्लाह बि चयो हो त अंजू सां गॾु भारत वेंदो, पर अञा ताईं ॿई पाकिस्तान में ई मौजूद आहिनि। भारत ॼाई औरत अंजू पंहिंजे मुड़स नसरुल्लाह सां सयाहती मार्ग कैलाश माथुरुनि जी सैर लाइ माथुरी रंबोर पहुती ऐं कैलाश कबीले जे माण्हुनि सां मुलाक़ात कई। अंजू कैलाश जो मुक़ामी लिबास पहिरियो ऐं मज़हबी जाइ छारसू में सक़ाफ़ती रक़्स बि कयो। अंजू चयो त कैलाश माथुरी जाबलू नज़ारनि ऐं माण्हुनि में हिकु उनसियत आहे जिन जी फितरत ख़ामोशी आहे। कैलाश कल्चर ख़ूबसूरत ऐं मुनफरिद आहे। हुन चयो त कैलाश कल्चर खे ॾिसी ॾाढी ख़ुशी थी आहे। कैलाश माथुरियुनि ताईं पहुचण लाइ रस्ता ख़तरनाक आहिनि, इन लाइ रोडनि जी मरमत कराई वञे। इन खां अॻु हुन हिकु वीडियो बयान में चयो हो त हू क़ानूनी तरीक़े सां पाकिस्तान आई आहे ऐं हिते पाण खे महफ़ूज़ सम्झे थी। मीडिया में मुंहिंजे ॿारनि ऐं मुड़स जे हवाले सां ॻाल्हियूं न कयूं वञनि। मां बाक़ाइदा प्लानिंग सां पाकिस्तान आई आहियां।